अस्सलाम वालेकुम। कहिड़ो हाल आहे? उम्मीद आहे त तव्हां अल्लाह जे करम सां ठीकु हूंदा। मां आहियां मुश्ताक अहमद कलोड़ो ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो मुश्ताक परदेसी यूट्यूब चैनल। दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी जो असांजे चैनल खे लाइक कयो था। अॼु तव्हांजे आॾो पेश कंदासीं कहाणी या नसीब। बादशाह त पाण अल्लाह हुआ, पर ज़माने जो हिकिड़ो बादशाह हो जंहिंखे दीन दुनिया में हिकिड़ो ई पुटु हो। शहज़ादो अॼु नंढो सुभाणे वॾो आख़िर अची लाइक़ु थियो। बादशाह शहज़ादे खे पढ़ण लाइ शहर जे हिकिड़े मकतब में होशियार उस्ताद वटि विहारियो, जंहिंखे हिन जी तइलीम ऐं तरबियत जो घणो ताक़ीद कयाई। उतां शहज़ादो चङो इल्मु हासिल कयो ऐं हर फ़न में क़ाबिल थी वियो। आख़िर हिन जी दिलि पढ़ण खां बेज़ार थी पई। सो हिकु ॾींहुं पीउ खे चयाईं त बाबा, हाणे आउं घणो ई पढ़ियो आहियां, तंहिं करे उस्ताद खे इजाज़त ॾियो। पिणसि चयसि त अबा या नसीब। शहज़ादो पीउ जो उहो जवाबु ॿुधी वरी बि पढ़ण खे लॻी वियो, पर जॾहिं बि अहिड़ी तरह बादशाह सां पंहिंजे इल्म जी ॻाल्हि कंदो त बादशाह उहो ई चवंदो हुउसि त अबा या नसीब। शहज़ादे दिलि में ख़्यालु कयो त आउं पढ़ियो त तमामु घणो आहियां, मगर बाबे खे अलाए जे दिलि में कहिड़ो ख़्यालु आहे जो न मुंहिंजी शादीअ जो ज़िक्र न ॿी का दुनिया जी ॻाल्हि ॿोल थो करे। हर वक़्तु उहा ई ॻाल्हि त अबा या नसीब। आख़िर शहज़ादो तंग थी पियो। हिकिड़े ॾींहुं ख़्यालु कयाईं त हिते हाणे वधीक रहणु मुनासिबु न आहे। चङो आहे त वञी कंहिं ॿिए मुल्क जो सैर कजे ऐं दुनिया खे घुमी ॾिसजे। बाक़ी हिते त हर ॻाल्हि लाइ या नसीब खां सवाइ ॿियो कुझु बि कोन्हे। तंहिं करे उतां निकिरी वञण जो पको इरादो करे पंहिंजे पीउ जे सैस खे घुराए चयाईं त जेको सभिनी घोड़नि में भलो घोड़ो हुजे उहो संजे ठाहे मूंखे आणे ॾे त चढ़ी ॾिसां। पोइ तयारु थी पाणीअ जी खली पाण सां खणी सैस खां घोड़ो वठी लांग वराए हिकिड़े तरफ़ खणी रुख रखियाईं। हलंदे हलंदे पंहिंजे शहर खां तमामु परे निकिरी वियो, पर का बि वसिया ॾिसजण में न आयसि। उस बि तेज़ थींदी वई, करे सो करे छा। आख़िर ॻच पंध खां पोइ हिकिड़ो वणु नज़र आयसि। घोड़ो काए उते वञी पहुतो, ॾिसे त हिकिड़ो वॾो झूनो वणु आहे, पर संदसि थोरो लसो ई लसो। जेसीं ताईं हथु पियो पुॼेसि ओसी ताईं उन में को बि अंगो या खुत कान हुई जंहिं में खणी घोड़ो ॿधे या खली टंगे सघे। ख़्यालु कयाईं त खंजर वण में हणी उन में खली खणी टंगियां। सो जहिड़ो ज़ोर सां खंजर वण में हयाईं तहिड़ो हिकिड़ी वॾी ताकी वण मां निकिरी वञी हेठि किरी ऐं वण में हिकिड़ो दरवाज़ो थी पियो। हिन उन दरवाज़े मां नज़र कई त ॾिसे त मार हिते को अजब लकार लॻो पियो आहे। शहज़ादो पोइ उन दरवाज़े मां अंदरि घिरी वियो। छा ॾिसे त हिकिड़ो आलीशान महलात ठहियलु आहे। उन में हिकिड़ी ख़ाली खट सिंगारियल ठही रखी आहे। हीउ बि हो तमामु घणो तकल। सो लत खोड़े उन खट ते सुम्ही पियो ऐं अघूर निंड में पइजी वियो। घणे वक़्त खां पोइ जॾहिं सुजाॻ थियो तॾहिं ॾिसे त हिकिड़ी तमामु हसीन शहज़ादी आहे जा परियां बानीअ सां गॾु पई अचे। शहज़ादी हिन खे ॾिसी हैरान थी वई। तंहिं ते बानीअ चयसि त शहज़ादी, तुंहिंजो मुड़ुसु उहो ई आहे जेको तुंहिंजे सेज ते सुतो पियो आहे। बाक़ी हाणे भॼण करणु नामुनासिबु आहे। उते शहज़ादी वधी अची खट ते वेठी। शहज़ादे ऐं हिन पाण में दिलि जा हाल अहवाल कया।
ऐं शादीअ जो बि अहदु करे ॾींहुं मुक़ररु कयऊं। शहज़ादीअ चयो त 7 ॾींहंनि खां पोइ आउं तुंहिंजे हवाले आहियां, जेॾांहुं खपई तेॾांहुं वठी हलजांइ। उहे 7 ॾींहं सबुरु करे, जो उन्हनि 7 ॾींहंनि में आउं तोखे न मिली सघंदसि, पर राति जो वरी बि मोटी अचे तोखे ॾिसियो वेंदसि। उन जे विच में तूं हिन बाग़ ऐं महलात जो सैर पियो कजां, पर ही साम्हूं जेके 4 कोठियूं आहिनि उन्हनि खे खोले अंदरि न वञजांइ। उहा ॻाल्हि यादि रखजांइ। शहज़ादे उहा ॻाल्हि क़बूल कई। पोइ शहज़ादी बानीअ समेत उथी हली ऐं नज़र खां ग़ाइबु थी वई। बाक़ी शहज़ादो उते ई महलात में रहणु लॻो। शहज़ादे खे उते रहंदे 3 ॾींहं गुज़री विया। 4थे ॾींहुं दिलि में ख़्यालु कयई त उन्हनि कोठियुनि में अलाए छा आहे, छो न उहो ॾिसिजे। उहो ख़्यालु करे उन्हनि 4 कोठियुनि मां हिकिड़ी खोलियई। छा ॾिसे त हिकिड़े में महरी उठ बीठो आहे। जंहिं हिन खे ॾिसी चयो त जेकॾहिं मूं ते चढ़ी त ॾाढो सैर करायई। शहज़ादो बि ट्रप ॾेई चढ़ी वेठो। उठ हिन खे घुमाए फेराए अहिड़े हंधि अची कढियो जिते उहा साॻी शहज़ादी बानीअ समेत मिठाई विराए रही हुई। हिन खे बि मिठाई ॾियण लाइ उहे अॻिते वधियूं, पर शहज़ादे दिलि में ख़्यालु कयो त मतां सुञाणे वठनि। सो उतां खिसकी पोइते वरियो ऐं अची महलात में चुप करे वेही रहियो। अहिड़ीअ तरह ॿिए ॾींहुं वरी ॿी कोठीअ खे खोले ॾिठाई त उते हाथी बीठल ॾिसजण में आयुसि। जंहिं चयुसि त मूं ते सुवारु थी त ॾाढो सैर करायई। ही ट्रप ॾेई हाथीअ ते चढ़ी वेठो ऐं हाथी बि हिन खे साॻी कचहरीअ में खणी वियो। शहज़ादो सभु कुझु ॾिसी वरी बि वापसि वरियो ऐं अची महलात में पहुतो। 3 ॾींहुं वरी 3 कोठीअ जो ख़्यालु आयुसि। दर खोलियई त हिकिड़ो घोड़ो बीठल ॾिठाई, जंहिं बि साॻी ॻाल्हि चयसि। शहज़ादो उन ते बि लांग वराए चढ़ी वेठो, जंहिं बि खणी वञी साॻी कचहरी ॾेखारियसि। 7 ॾींहुं आख़िर शहज़ादो 4थीं कोठीअ में वियो, जिथे ॾिठाई त हिकिड़ो गॾु बीठो आहे। जंहिं हिन खे ॾिसी चयो त जे मूं ते चढ़ी त ॾाढा मज़ा ॾेखारियई। शहज़ादो जो अॻे ई हिरियल हो, सो ट्रप ॾेई गॾ ते चढ़ी वेठो। गॾ बि छा कयो जो शहज़ादे खे फेराए फेराए हिकिड़े हंधि अहिड़ो ज़ोर सां खणी पट ते हयो जो शहज़ादे जी टिपण वञी ज़मीन ते लॻी ऐं बेहोश थी वियो। जॾहिं होश में आयो तॾहिं ॾिठाई त संदसि घोड़े जी ज़ुबान उन ई बुख खां ॿाहिरि पई लड़के ऐं पाण उन जे साॻे वण जे पाड़ में किरियो पियो आहे। शहज़ादो उथी बि वण खे खंजर हणण लॻो, मगर ताकी वरी कान खुली। उते हू ॾाढो हैरान थियो। ॿी का वाह न ॾिसी उथी सिधो पंहिंजे शहर वापसि आयो ऐं अची पीउ सां मिलियो। पीउ हिन खे ॾिसंदे ई चयो, अबा या नसीब। उते शहज़ादे ॿी खे चयो त बाबा उन या नसीब जो मतिलबु मूंखे सम्झायो। तंहिं ते बादशाह चयसि त अबा तो जो उठ ते हाथीअ ते ऐं घोड़े ते 3.5 ॾींहं चढ़ी शहज़ादीअ जी कचहरीअ में वए मिठाई न वरितई, सो छो? तॾहिं तां चवंदो आहियां त अबा या नसीब। अदा इहा ई कहाणी। उमेद आहे त तव्हांखे पसंदि आई हूंदी। अगरि तव्हांखे पसंदि आई आहे त महिरबानी करे असांखे कमेंट्स करे ॿुधाईंदा त वरी नयूं कहाणियूं तव्हांजे आॾो पेश कयूं। अस्सलामु वालेकुम।